वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में सब खां पहिरियां अवांखे ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान जे हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त हू केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे अवाम आॾो ज़ाहिर बि नथा करे सघनि। हीअ नंबर अहिड़ो नाहे, ईअं न सम्झो सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऑडियो में इमरान ख़ान इहो बि चई रहियो आहे त हू 5 MNAs ख़रीद करे रहियो आहे। नंबर गेम संदसि पूरा आहिनि। खबर आवाज़ से शेयर कई पिया। इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त हू केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे आवाम आॾो ज़ाहिर नथा करे सघनि। हिन नंबर अहिड़ो नाहे, ईअं न सम्झो त सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऑडियो में इमरान ख़ान इहो बि चई रहियो आहे त हू 5 MNAs ख़रीद करे रहियो आहे। नंबर गेम संदसि हथ में आहे। आगाह कई पिया अवांखे इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ 3 ऑडियो लीक्स आहे जेका हैकर पारां जारी कई वई आहे ऐं हैकर पंहिंजे ट्वीट्स में इहो पिणु कुझु ॾींहं पहिरियां ज़िक्र कयो हो कि उहो हिकु नई ऑडियो जारी करण वारो आहे ऐं अॼु उहा ऑडियो जेका आहे उहा जारी कई वई आहे, जंहिंमें इमरान ख़ान वाज़े तौर ते हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां नाज़रीन अवाम में इमरान ख़ान खे ॻाल्हाईंदे ॿुधी सघो था। इमरान ख़ान जे हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी कई आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान इहो पिणु चई रहियो आहे त हू केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे अवाम आॾो ज़ाहिर बि नथा करे सघनि। आपको ये बड़ी गलत फहमी हो गई है कि जनाब अब नंबर गेम पूरी हो गई है। ये नंबर ऐसा है नहीं। डोंट थिंक इट इज ओवर, बिकॉज अब से देखिए 48 आवर्स इज अ लॉन्ग लॉन्ग टाइम। इसमें बड़ी चीजें हो रही है। मैं अपनी तरफ से कई चालें चल रहा हूँ जो हम पब्लिक नहीं कर सकते। 5 तो मैं खरीद रहा हूँ ना, मेरे पास है 5 खरीदो। मैसेज देनी है कि वो जो 5 है ना, वो 5 बड़े इंपॉर्टेंट है और उसको कहे कि अगर हमें वो 5 सिक्योर कर देना। नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे। नाज़रीन, इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां PP जा MP आहिनि सलीम बलोच लाइन ते मौजूदु आहिनि। सलीम बलोच साहब, अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, राब्तो करण जी कोशिशि कंदासीं, राब्तो असांजो मुनक़ता थी रहियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। हीअ 3 ऑडियो लीक्स आहे इमरान ख़ान जे हवाले सां मनसूब आहे जेका ऑडियो, जंहिंमें अवां हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां ॿुधी सघो था। इमरान ख़ान हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां जेका हैकर नई ऑडियो जारी कई आहे उन में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त हू केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे। नाज़रीन, अवांखे आगाह कई पिया इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग के हवाले से हैकर नई ऑडियो जारी करे छॾी आहे। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त हू केतिरियूं चालूं हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे आवाम आॾो ज़ाहिर नथा करे सघनि।
ही नंबर अहिड़ो नाहे, ईअं न सम्झो, सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऑडियो में इमरान ख़ान इहो बि चई रहियो आहे त हू 5 MNAs खे ख़रीद करे रहियो आहे। नंबर गेम संदसि हथ में आहिनि। नाज़रीन, वॾो अहम इशू आहे हे ऑडियो लीक्स जे जारी थियण जो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। अञा केतिरियूं ऑडियो लीक्स जारी थियणियूं आहिनि या का ख़बर हिन वक़्तु नथो चई सघिजे, पर हिन वक़्तु हे 3 ऑडियो लीक्स आहे जेका अॼु हैकर पारां जारी कई वई आहे, जंहिंमें इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लतफ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि, संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि। नाज़रीन, राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। PP जा MP आहिनि सलीम बलोच साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। सलीम बलोच साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सलीम बलोच साहब, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। छा चवणु चाहींदो ऑडियो लीक्स इमरान ख़ान जे हवाले सां जेकी मनसूब आहिनि उन्हनि जो सिलसिलो जारी आहे, अॼु हैकर पारां नई ऑडियो लीक्स जारी कई वई आहे, कीअं ॾिसो पिया तव्हां इन खे? इन हवाले सां छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान त पाकिस्तान जी सियासत मां उहे फारग थी चुको आहे। हाणे इमरान ख़ान सहारो ॻोल्हे थो। इमरान ख़ान हाणे इन ऑडियो लीक्स में बि तव्हां ॾिसो था, तव्हां ॿुधो था त उहो मिसकिन हाणे चाहे थो त मौक़े जहिड़ी तरीक़े सां 2018 में सपोर्ट करे सिलेक्ट करे जंहिं तरीक़े सां वज़ीर आज़म बनायो वियो आहे, उन तरीक़े सां को न को सहारो ॻोल्हण जी चक्कर में आहे। 5 माण्हू ख़रीद कंदुसि, 5 MNA ख़रीद कंदुसि, 10 MNA ख़रीद कंदुसि। छा MNA या MP ख़ुदा न ख़ुदा हिन मुल्क में छा उन्हनि जी का क्रेडिबिलिटी कोन्हे या उन्हनि जी सिंसियरिटी मुल्क सां कोन्हे? ई हिकिड़े शिकस्त कोरदा ऐं जेका लीडर आहे उनजी ॻाल्हियूं आहिनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में का उहा आहे कोन। उनजी कोशिशि आहे। इमरान ख़ान हमेशह ईअं कयो आहे। 2018 में बि इन तरीक़े सां सिलेक्ट करे उनखे वज़ीर आज़म बनायो वियो आहे। हाणे हिकिड़ो दफ़ो वरी तव्हां ॾिसो था कंहिं बि इदारे ते उहो जेको को बि इदारो उन खां महफ़ूज़ कोन्हे। कॾहिं जेको सो कंहिं इदारे खे गार गंद थो ॻाल्हाए, कॾहिं कंहिं इदारे जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए ऐं तवका रखे थो, सिर्फ़ु ब्लैकमेलिंग करे थो त मूंखे सपोर्ट करे। हिकिड़ो दफ़ा वरी जीअं 2018 में मूंखे वज़ीर आज़म बनायो वियो त हिकिड़ो दफ़ा वरी मूंखे वज़ीर आज़म बनायो वञे। पर हाणे उहो दौरु कोन्हे। हाणे जेको सो मुल्क में जमहूरी निज़ाम थो हले, जमहूरी सिस्टम थो हले। हाणे जेको सो इहे शयूं कोन थींदा। नंबर गेम गवर्नमेंट जो पूरो आहे ऐं पूरो रहंदो ऐं इलेक्शन इंशाअल्लाह ताला पंहिंजी वक़्त ते थींदा जॾहिं टेन्योर पूरो थींदो ऐं वञी इलेक्शन। हेलो जी सलीम साहब, ॿुधाइजो त इमरान ख़ान जॾहिं बि तकरीर कंदो, जंहिं जलसे में तकरीर कंदो, उहो ॿियनि खे कूड़ो ऐं चोर चवंदो रहियो आहे। अॼु हुन जूं पाण जूं ऑडियो लीक्स जेके आहिनि उहे सिलसिलेवार जारी थी रहियूं आहिनि। छा पिया ॾिसो इन सॼी सूरत हाल खे? हीअ सॼी सूरत हाल केॾांहुं वञी रही आहे? छा चवणु चाहींदो इन हवाले सां? साईं, हाणे इमरान ख़ान जी चवण ते इमरान ख़ान सॼी ज़िंदगी मां हिकिड़ी ॻाल्हि हमेशह कंदो आहियां त इमरान ख़ान पाकिस्तान जी सियासत जी इख़लाक़ियात जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। इमरान ख़ान जॾहिं बि कंटेनर ते चढ़ियो आहे, 2015 खां जॾहिं कंटेनर ते चढ़ियो आहे तॾहिं खां वठी करे सॼो ज़िंदगी हिकिड़ो सभु चोर ई अकेलो माण्हू जेको सो ईमानदार बि इहो आहे ऐं जेको सो लीडर बि इहो आहे ऐं सादिक अमीन बि इहो आहे। बाक़ी पूरी पाकिस्तान में जेकी लीडरशिप आहे उहो इन जी नुक़्ता नज़र सां सभु चोर आहिनि। असल में ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको माण्हू पाण ऊंधो उहो सॼी दुनिया खे ईअं थो सम्झे। हाणे तव्हां ॾिसो था इहे जेके ऑडियो लीक्स वग़ैरह अचनि था, इन जी ख़वाहिश आहे त जेको मूं पहिरें बि चयो त इन जी ख़वाहिश आहे त जंहिं तरीक़े सां मूंखे पहिरें ट्रीट कयो वियो आहे हाणे उन तरीक़े सां मूंखे ट्रीट कयो वञे ऐं उन तरीक़े सां जेकॾहिं ट्रीट नथा करियो त पोइ जेको सो बाक़ी सॼो दुनिया चोर आहे ऐं जेको सो अमीन ऐं सादिक आऊं आहियां। इमरान ख़ान जेको सो इहो इंशाअल्लाह ताला एक्सपोज थी चुको आहे ऐं मज़ीद इन क़ौम जी साम्हूं जीअं ॾींहं अॻियां वधंदा वेंदा इमरान ख़ान मज़ीद एक्सपोज थींदो। ख़बर पइजी वेंदो त इमरान ख़ान असल में किथां खां आयो आहे, उनजो प्लान छा आहे ऐं छा करणु थो चाहे। इन जो सिर्फ़ु हिकिड़ो प्लान आहे त इन मुल्क जी जेका सिंसियर लीडरशिप आहे, जेकी सियासी लीडरशिप आहे, उनजी किरदार कुशी करणु, इहो इन जो टास्क आहे। इन खां अलावा ॿियो इन माण्हू जो को टास्क कोन्हे ऐं हीउ माण्हू एक्सपोज थींदो, मज़ीद एक्सपोज थींदो
ये ऑडियो लीक्स अञा पुठियां मज़ीद बि ईंदा जंहिंमें इहो टोटल एक्सपोज थी वेंदो इंशाल्लाह ताला। अच्छा सलीम साहब इहो ॿुधाइजो हीअ ऑडियो लीक्स जारी थियनि पियूं इन जे हवाले सां छा चवंदो छा इन जी तस्दीक थियणु घुरिजे छो त कुझु वक़्तु पहिरियां मुस्लिम लीग नून जी नायब सदर जेका मरियम नवाज़ उन प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई त कंहिं सहाफ़ी सवाल कयो हो इन हवाले सां त मरियम नवाज़ इहो चई रही हुई त हे ऑडियो लीक्स जेके साम्हूं अची रहियूं आहिनि उन्हनि में वाज़े तौरु इमरान ख़ान खे साज़िश कंदे ॿुधी सघिजे थो त हाणे इन जी तस्दीक करण जी ज़रूरत नाहे इन जे जेका सज़ा तय करणु घुरिजे इन खे सज़ा मिलणु घुरिजे त तव्हां छा था चवणु चाहींदो इन हवाले सां त छा इन जी तस्दीक थियणु घुरिजे? बाक़ाइदा तस्दीक थियणु घुरिजे। मक़सदु सवाल इहा आहे त इन मुल्क में जेकी बि ऑडियो ऐं वीडियो लीक्सनि जी जेकी ॻाल्हि असां ॿुधूं था इन मुल्क में जेका ऑडियो लीक्स साम्हूं अची रहिया आहिनि ऐं वीडियो लीक्स जी बि तव्हां ॿुधो था त तमामु घणा वीडियो लीक्स आहिनि। असां बीइंग ए पॉलिटिकल वर्कर इन्हनि सभिनी शयुनि ते बिलीव नथा करियूं। असां चवंदा त इहा गैर इख़लाक़ी कम कंहिंजो ऑडियो लीक्स हुजे या वीडियो लीक्स हुजे उनखे इन तरीक़े सां शाया थियणु न खपे। पर ॻाल्हि इहा आहे त कीअं था शाया थियनि किथां था अचनि हैकर केरु आहे तरीक़ाकार छा आहे उन ते प्रॉपर तरीक़े सां बिल्कुलु इन्वेस्टिगेशन थियणु खपे ऐं साम्हूं अचणु खपे त हीअ बेसिकली आहे छा गेम छा आहे। वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ धरती टीवी खे। नाज़रीन सलीम बलोच PP जा MPA जेके असां सां गॾु हुआ पंहिंजी राय ॾेई रहिया हुआ। ही ऑडियो लीक्स इमरान ख़ान जी टीं ऑडियो लीक्स आहे जेका हैकर पारां जारी कई वई आहे। इन में इमरान ख़ान चई रहियो आहे त इहो चवणु वॾे ग़लति फ़हमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान चई रहियो आहे त हू केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे अवाम आॾो बि ज़ाहिर नथा करे सघनि। ही नंबर अहिड़ो नाहे ईअं न सम्झो सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऑडियो में इमरान ख़ान खे इहो पिणु चवंदे ॿुधी सघिजे थो त हू चई रहियो आहे त 5 MNAs ख़रीद करे रहियो आहे नंबर गेम बि संदसि हथ में आहे। अहम नाज़रीन ही वॾो इशू आहे ही ऑडियो लीक्स जारी थियण जो सिलसिलो कॾहिं रुकबो कुझु चई नथो सघिजे पर हिन वक़्तु जेके ऑडियो लीक्स आहिनि उहे सिलसिलेवार जारी थी रहियूं आहिनि। अॼु 3 ऑडियो लीक्स आहे जंहिंजे हवाले सां हैकर कुझु वक़्तु पहिरियां ट्वीट जारी कयो हो जंहिंमें हुन इहो एतिराफ़ कयो त हू हिकु वधीक ऑडियो लीक्स जारी करण वारो आहे ऐं उहा ऑडियो लीक्स अॼु जारी थी आहे जंहिंमें अवां ॾिसी सघो था त हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां उन में ॻाल्हि ॿोल थी रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जेके अवां ॿुधी सघो था त संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि। इहो वज़ीर आज़म इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान हुन में इहो चई रहियो हो जॾहिं त वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान ख़ान खे इहो पिणु चवंदे ॿुधी सघिजे थो त हू चवे थो त केतिरियूं ई चालूं हली रहियो आहे पर उहो ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे अवाम आॾो बि ज़ाहिर नथा करे सघनि। ही नंबर गेम उन्हनि वटि पूरा आहिनि।